झालाए बहारन में अज बुए बिनल नाहे हर मुखड़ी आकुमाए हर गुल में जख्म आहे खामोश खजान में आवाज ही कह खामोश खजान में आवाज ही कह आकाश को झूंगा या जो सनम आहे तुम दिल में जगह दे पलन विसारे बैठे तुम दिल में जगह दे पलन विसारे बैठे दिल में उपाय दुस तुम जो गम आहे अरे बाबा तू बिस्किट तो खाओ खबराए न बिल मां भरींदीस 4 बिस्कुट तो खाई चुको आहियां गणे गणे खाईंदे तो यही थींदो न हाणे बुधाए तुझी वालदा मुझी वालदा से मिलण चाहे थी खैर में बस ये न जनाब मामलो बस ये वारो ना है छा गाला है का खास गाल कोने ये किए तो थी सके जने ब मायरो मिलंदियो है तो जरूर का खास गाल होंदी है हेडा मुडा ॾिस हाणे ॿुधाए छा ॻाल्हि आहे मूंखे का ख़बर कोन्हे हूं त मां सां तुंहिंजे बारे में एतिरी तारीफ़ कई ऐं बार बार कई जो हींअर तुंहिंजी वालदा सां मिलण थी चाहे मिस्टर हसन तो मुंहिंजी तारीफ़ कई बस कई छो कई तारीफ़ छो कबी आहे सुठो सवाल आहे तो कॾहिं कंहिंजी तारीफ़ कई आहे ब्रावो ब्रावो इहो बि सुठो सवाल आहे हसन तूं तो काफ़ी ज़हीन थी वियो आहीं मां तुंहिंजी तारीफ़ कंदो आहियां हर हंधि तुंहिंजी तारीफ़ कंदो आहियां घर में अम्मा सां बाबा सां ॿाहिरनि सां भेनरुनि सां दोस्तनि सां सभिनि सां तुंहिंजी तारीफ़ कंदो आहियां तोखे ख़बर आहे हसन हद खां वधीक कंहिंजी तारीफ़ कबी आहे हा मूंखे ख़बर आहे तूं ॿुधणु पसंदि कंदी तो पंहिंजी ज़िंदगी में एतिरी तारीफ़ ॿुधी आहे पर जो हींअर का भी तारीफ़ तोखे मुतासिर करे न सघंदी मैडम वो शायर झटपट कंध कोटी आयो है ऐं ॿार गोल लायो बीठो आहे उमाणीस जी असांखे न रोकियो हवाओ न रोकियो ज़ालिम जफ़ाओ न रोकियो वक्त हाकिम वक्त मुल्ज़िम वक्त मुनसिब भी है वक्त हाकिम वक्त मुल्ज़िम वक्त मुनसिब भी है वक्त कातिल वक्त मकतूल वक्त जल्लाद भी है तू पंहिंजे क्लाइंट के अटेंड कर लंच टाइम मिलंदासीं ओके सी यू क्या मैडम असांखे शहर पसंदि आयो ॾाढो सुठो लॻियो मैं प्रूफ खणी आया आहियो हाँ मैडम इहो प्रूफनि ते हिकिड़ो शइ लिखियो अथमि इरशाद अर्ज़ु कयो अथमि त प्रूफनि जूं ग़लतियूं ॾिठियूं
ग़लतियुनि में ग़लतियूं प्रूफनि ॾिठियूं, मगर जाने झटपट नसीबनि में अक्सर प्रूफनि जूं ग़लतियूं ग़लतियुनि ॾिठियूं, वाह, ग़लतियुनि ॾिठियूं। ॾाढो सुठो। महिरबानी। हिकिड़ो शइ ॿियो अर्ज़ु कयां थो। प्लीज़ मूंखे प्रूफ सेक्शन में भी पहुंचाना है। हाँ इहो मैडम हे प्रूफ बि आना अथव, ॾिसो। इहो मैडम वो कीअं वो केर? जंहिंखे ॾिसां जे तखड़ियूं ठरनि, उझाए ॾींहंनि जूं जातियूं जलनि। फलक जूडो कराटे जा कुछ नवा अंदाज सिखी रही है। हाँ मैडम, जूडो कराटे जे खिलाफ गीत लिखणो ई बांधो। सुभाणे आखिरी सफ़न जा प्रूफ खणी वञिजो। फलक बेवफा, आसमान बेवफा। मिठाई भी ठीक, दाल सब ठीक, सब ठीक है। चाय हाणे मेहमान ईंदा पोइ ठाहींदसि, बाक़ी सब ठीक। सतनारायण जिमी अजाई शयूं ख़राब कंदे। ॾिसां तो सवा दी बा है मेहमान ॾाढो शर्मिंदो कराईंदी। तुझे ॾिसण जी का ज़रूरत कान्हे, परे थी पियो। तो मां धप थी अचे, घणा ॾींहं थिया ताईं वेहंदो नाही। अजाई पक न कर, तू एतरी खुश छो आई? जिमी खबरदार जो भेण सां गुथो लफ़्ज़ ॻाल्हायो थी। अम्मा मूंखे थी चए? छा थी चए? चए थी त मूं मां धप थी अचेसि। इहा बि का ॻाल्हि आहे? ईंदी हूंदसि, बदफ़ालो जो आई न वेंजी न सेंजी, चलो अच्छा कपिड़ा पाए घुमंदो अथई। हल हाणे हल, हथ मुंधो। रोब थी रखी। रोब रखंदी, तुंहिंजी भेण आहे। अम्मा ही मर्दनि जो मुआशिरो आहे, भाइरनि जो मुआशिरो आहे, पुटनि जो मुआशिरो आहे। औरत ठहियो हाणे ठहियो, वधीक टरणो न थी। हल हाणे ॼाण महिमान आया, अचो। तो ये ख़बरूं चारूं अथव छा साहब? चऊं थियो साईं जो मूंखे ॿुधायो आहे, पर तव्हां को बि फ़िक्र न कयो। मेंबर साहब जी तकरीर जे दौरान कंहिं बि क़िस्म जी गड़बड़ कान थींदी। असांजो मुकमल कंट्रोल आहे। जिमी तू कॾहिं कोन सुधरंदे। अरे बाबा चांहि ठाहिण में एॾी देर? सर ही त तव्हां अजाई तकलीफ़ कई। जिमी मां को धारियो त न आहियां। शाह साहब तव्हां असांजे घर आया आहियो, असांजी इज़त कई अथव। पर सर आउं जो मामूली शागिर्द आहियां। शाह साहब खंड केतिरी पीअंदव? ॿ चमच। अच्छा अच्छा। शाह साहब कुछ खणो त सही। बिस्मिल्लाह। ॿुधो अथमि शाह साहब त हिकिड़ो छोरो ज़रे घटि रोज़ानो बॉइज़ हॉस्टल वेंदो आहे ऐं शागिर्दनि खे बग़ावत लाइ भड़काईंदो रहंदो आहे। शागिर्दनि खे बग़ावत लाइ भड़काईंदो आहे? हाँ शाह साहब, चवनि था त ॾाढो ख़तरनाक छोरो आहे ऐं शागिर्दनि जी सपोर्ट बि अथसि। ख़तरनाक बि आहे, पर सर अहिड़े क़िस्म जो को शागिर्द हुजे हा त असांजी नज़रुनि में ज़रूरु अचे हा। जिमी उहो छा सॾींदा अथसि छोकिरा? ओ बाबा कॾहिं गुरीलो ऐं कॾहिं वरी चीतो। साईं तव्हां बि कमाल था कयो। तव्हां शेमिर जी ॻाल्हि त कोन था कयो? हू टपालीअ जो पुटु वाइड़ो जंहिं वटि ॾियण लाइ फी बि न हूंदी आहे, सो भड़काईंदो शागिर्दनि खे। पर जेके कॉन्फिडेंशियल रिपोर्ट्स मूं ताईं पहुतियूं आहिनि उन मुताबिक़ त हू तमामु ख़तरनाक कमु करे रहियो आहे। सेंटर्स जेसि ताईं पंहिंजे मर्ज़ीअ जा ऐं इन्विजिलेटर्स जेसि ताईं पंहिंजे पसंदि जा न रखाईंदो तेसि ताईं इम्तिहान थियणु न ॾींदो। माइंडेड छा साहब? असीं मरी विया आहियूं छा? इम्तिहान थींदा ऐं वक़्तु सिर थींदा ऐं उन्हनि सेंटरनि में थींदा सर जिन में अवी चईंदो। गुड,
वेरी गुड। शाह साहब, तव्हां जहिड़ा संजीदा ऐं ज़हीन शागिर्द ई असां लाइ फ़ख्र जो बाइस आहिनि। शाह साहब, कुझु मिठाई त वठो न। हा साईं। हिजाब न करियो शाह साहब, ही चिप्स वठो। थैंक यू सर। तव्हीं इंतज़ामिया ऐं पुलिस खे ॿुधाए छॾियो त असीं अव्हां सां गॾु आहियूं। तालीमी इदारनि में अमन अमान ऐं तालीमी माहौल पैदा करण लाइ असीं इंतज़ामिया सां बाह बेली आहियूं। नेचुरली शाह साहब, नेचुरली। तव्हां ही बिस्किट त खणो शाह साहब। शाह साहब, ही बिस्किट त खणो। जी जी साईं, जी साईं। पोइ इहो तय थियो त अव्हां आईंदा ज़मीनी चूंडनि में असांजी पार्टी उमेदवार थींदो। बाबा, एॾे वॾे एतबार ऐं एतमाद जे लाइ मां पार्टी जो शुक्रगुज़ार आहियां। मां सुभाणे पाण पार्टी सरबराह सां मिलण ईंदुसि। महिरबानी साईं, यू आर वेलकम। पोइ साईं असांखे इजाज़त। हा महिरबानी साईं, असांजी तरफ़ां तव्हांखे मुबारक। महिरबानी बाबा, महिरबानी एडवांस। महिरबानी। अचो अचो। ₹1 में टोटो फाल कढे थो बाबा। ₹1 में टोटो क़िस्मत जो हाल ॿुधाए थो बाबा। ₹1 में टोटो फाल कढे थो बाबा। ₹1 में टोटो क़िस्मत जो हाल ॿुधाए थो बाबा। जबो पुट, तूं छा पियो करीं? कॾहिं तोतो बि क़िस्मत जो हाल ॿुधाईंदो आहे? ₹1 में टोटो फाल कढे थो बाबा। ₹1 में टोटो क़िस्मत जो हाल ॿुधाए थो बाबा। ₹1 में टोटो क़िस्मत जो हाल ॿुधाए थो। फार वारा यार, तुआरो तोतो त नकली तो ॾिसिजे। बाबा खे बि ख़बर पइजी वई। बाबा साईं, असली तोतो तानिया जी क़िस्मत जो हाल ॿुधाए उॾड़ी वियो। त बाबा, पोइ ही नकली तोतो क़िस्मत जो कार्ड कीअं कढंदो? ई तोतो कार्ड थोड़ी कढंदो बाबा, ई पप्पू तोतो कार्ड कढंदो। अच्छा अच्छा, ठीकु आहे साईं। अचे हे वठो पैसा, असांजी बि क़िस्मत जो कार्ड कढो। क़िस्मत जा कार्ड त अलाए किथे गुम थी विया आहिनि। काश तुंहिंजी क़िस्मत जो कार्ड सुठो ऐं सेहतमंद हुजे हा। हल पप्पू तोता लाए, बाबा जी क़िस्मत जो हाल ॿुधाए। बॉस, बाबा जी किस्मत में गड़बड़ आहे, ग्रेट गड़बड़। डबू पुत्र, का गड़बड़ कोन है, सब ठीक आहे। छाती गड़बड़ आहे बाबा? हाल में गड़बड़ आहे बाबा, ग्रेट गड़बड़। छा लिखियल आहे? खतरो। पुत्र, को खतरो कोन है, सब ठीक आहे। बाबा तू एडा कम आ थोरो, एडा जबी जबी दे 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 क्यों क्यों तू मरी वञ बाबा, मरी वञ। ये थोड़ी मरबो आ बाबा, ये जल दिश जाए फुफो काटिया। डबू पुत्र, इच्छा वाइसायो आत्मा पे कढी, खैर गुर मरण दुश्मन। तू मोशाना गला में मरी वियो आया ॾिठे बाबा, ये मरबो आ। अम्मा बेटा ये कर खबरदार। डबू पुत्र, मुखे डप तो लगे, हाणे बस कर। चंगो बाबा तू जीअड़ो थी, डप लॻेई। बाबा तू घबराए ना, बुध अम्मा तू पासे थी, परे थी, ये असांजो मर्दानो मामलो आहे। बाबा तू बिल्कुल न घबराए, मां तुंहिंजो सीक्रेट एजेंट 777 आहियां, जेको शरई सच तो ॻाल्हाए।
सरवाण, अल्लाह अकबर, सरवाण। वाह सरकार तोखे त सिंध जो वाली हुअणु खपे हा, पर तूं वीचारो प्राइमरी मास्टर कीअं थी पियो आहीं? हाड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग, तूं त ॿुरड़ो आहीं न, इहो सरवाण वरी छा आहे? हा त तो फरमायो आहे त ही जुड़तूं लिस्टूं आहिनि, जंहिं करे हिन ते तूं सही न कंदो। सर, ज़ाब्ते मुताबिक़ इम्तिहान न थिया हुआ, इन करे मुंहिंजो हिन लिस्ट सां को बि वास्तो कोन्हे। अच्छा, यानी त तूं हिन लिस्ट ते सही न कंदे, इन जो मतिलबु त ADIS मिस्टर खमीसो ख़ान ढकण जो कूड़ो आहे। उन ॾींहुं हू घर खां निकितो ई कोन हो, ईअं न? ऐं ॿियनि मास्तरनि जो पंहिंजे पंहिंजे स्कूल जे रिज़ल्ट शीट ते सही कई आहे, से सभई कूड़ा आहिनि, कीअं? मां पंहिंजे क्लास जो ज़िम्मेवार आहियां। उन ॾींहुं न तव्हां इम्तिहान में आया हो, न वरी ADIS साहब बि। अरे गामू सचार, ओ गामू सचार, सुकरात जा चेला छो अची पंहिंजी नौकरीअ जे कढ हथ धोई लॻो आहिनि? अरे को माल मिल्कियत अथई? को बनी बारो? को फ्लैट बंगलो? अरे लोठिया, ओ लोठिया, वो छो अची पंहिंजी नौकरीअ जे कढ लॻो आहिनि? ये रहसाना ख्याल छॾ, इन सच कूड़ जे चक्कर में न पओ। पंहिंजे खाते जे रीतुनि रवाजनि जी खिलाफ वर्ज़ी न कर। सिस्टम जे मुताबिक़ हल, सिस्टम जे खिलाफ न वञ। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। सरकार तव्हां विहो ॿुध गौर सां। मां बि कॾहिं जवान होसि, मुंहिंजे मथे में बि सच जो ॾाढो जुनून हूंदो, ॾाढो जुनून हो। पर पोइ जॾहिं 8-10 दफ़ा बदिलियूं कयूं, बचनि ॿारनि खे दर पदर कयूं, झरनि झंगनि में धिका खारायूं, 2-4 दफ़ा इंक्वायरियूं करायूं, ऐं जॾहिं 2 दफ़ा सस्पेंड कयूं, दिमाग़ टिकाणे ते अची वियो। सॼो सच मथे मां निकिरी वियो। सभ खां वॾो सच आहे पंहिंजी नौकरी बचाइणु, पंहिंजे बचनि जो पेट पालणु। ॿियो सभु कुझु कूड़ आहे। हमीर बाबा, हिन रिज़ल्ट ते सही कोन्हे? अरे ॿेड़ी सीरत, बाबा हमीर हिकु दफ़ो ॿियो थो पुछां, हिन रिज़ल्ट ते सही कंदे? सर, आई एम सॉरी। अरे अरे करे छा थो? हिसियत टके जी बि कान लभे, ऐं हलो आहे सिस्टम मटाइण। असां ॼण हिते भूख वेठा आहियूं। झटपट जे किताब जी कंपोजिंग कॾहिं ख़त्म थींदी? छो तूं जेलस में थी छा? फॉर हेविंग सेक, मूंखे तुंहिंजे हाल ते रहम थो अचे। अरे भाई हिन कम में त ईअं थींदो आहे। तूं बोर न थींदी आहीं? तूं कंप्यूटर इंजीनियर आहीं, मशीनुनि सां कमु कंदे बोर थींदो आहीं? न, बस मां मैनेजमेंट साइड ते आहियां। माण्हुनि खे डील करणु त मुंहिंजी ड्यूटी आहे न। किथे मूंखे उन्हनि माण्हुनि जी लिस्ट में तूं शामिल कयो अथई? कहिड़नि माण्हुनि जी लिस्ट में? जिन खे डील करणु तुंहिंजी ड्यूटी में शामिल आहे। अरे बाबा, तूं असांजी फर्म जो मायानाज़ इंजीनियर आहीं, जंहिं कंप्यूटर वायरस खां असां सभिनी जी जान छॾाई आहे। हिकु ॿिए क़िस्म जी वायरस थींदी आहे, जंहिंखां जान बचाए न सघिबी आहे। मां उन वायरस जो शिकार आहियां। उन वायरस जो को नालो वालो आहे या महज़ वायरस आहे? नालो अथसि, छो न अथसि। नालो अथसि ग़लत फहमी या ख़ुश फहमी। कहिड़ी क़िस्म जी ग़लत या ख़ुश फहमी? तुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी का न का त अहमियत आहे। मूंखे अॼु ताईं सम्झ में न आयो आहे त तव्हां मर्द हज़ार हिकदमि आशिक़ छो थी वेंदा आहियो? तूं सफ़ा मुड़ी छुरी आहीं। पर तव्हां ख़ौफ़नाक मर्दनि जे माशरे में असां वटि हिन खां सवाइ को चाढ़ो आहे? बहरहाल बुख खां बचण लाइ को न को चाड़ो करणो पवंदो। अॼु त कैंटीन बि बंदि आहे।
हली हेठ काते फास्ट फूड खाई था अचूं। Really? Yes, it's my treat. That's good idea. Come on, let's go. Thank you. तू ॿुधाई छो नथो? ॻाल्हि कटारी छो तो? कहिड़ी ॻाल्हि? अल्लाह, तू तो मूंखे चरियो करे छॾींदे। इहे कॾहिं थियो त न आहे छा न थियो? त का औरत कंहिं मर्द जे लाइ चरी थी हुजे ऐं यकीन कर तूं चरी कोन थींदी आहे। तू ॾाढो ओखो इंसान आहीं हमीर, ॾाढो ओखो। ज़ेबू, तो कॾहिं मुंहिंजे वजूद में लियो पाए ॾिठो आहे? तो का दर दरी खुलियल छड़ी भी हुजे जो तुंहिंजे वजूद में छाती पाए सघिजे? अखियुनि जा रोशनदान त खुलियल आहिनि न। इन्हनि में भी मूंखे कंहिंजो मुबहम अक्स थो नज़र अचे। आखिर औरत आहे न। हाँ आया, पर शक जो शिकार न आया। तुंहिंजे ही मुंहिंजे विच में नज़र न ईंदड़ का दीवार बीठल आहे, इन जो मूंखे यकीन आहे। शक ऐं यकीन जे फ़लसफ़े खे सम्झो थी ज़ेबू। मां तो वांगर नीम फ़लसफ़ी न आहियां। ॿुध, गौर सां ॿुध ज़ेबू। शक जॾहिं इंतहा ते पहुचंदो आहे तॾहिं यकीन में बदिलजी वेंदो आहे। वाह साईं वाह, वाह जो नुक़्तो बयान कयो अथई। ॻाल्हि ॿुध अमीर, तूं मूंखे बेवकूफ़ सम्झंदो आहीं? मां जाहिल आहियां, तोखां घटि पढ़ियल आहियां, तोखां घटि ज़िंदगी जा लाहा चढ़ाए ठातम। अरे बाबा, असांखे दुनिया में सीरियस करण वारा घटि त न आहिनि न। मां हमेशा इन नतीजे ते पहुती आहियां त तोसां कंहिं बि सीरियस मामले ते ॻाल्हाइण अजायो आहे। मूंखे चरियो सम्झो अथई या कॉमेडियन? 50 दफ़ा वरचायल जुमिलो मां हिकु दफ़ो वरी वरचाईंदसि। तुंहिंजो पंहिंजो जुमिलो आहे। तूं उहो मश्करो आहीं जेको सॼी दुनिया खे खिलाए पाण स्टेज पुठियां वञी रोई पवंदो आहे। शमीर हे वॻो ॾिस कीअं आहे, मां सम्झा थी ठीकु आहे। अधी अधी मूंखे ॾेखार ॾिसां।
अरे ही वगो मुंहिंजो आहे, ही वगो तो मजनू जो आहे, असां वटि किथां आयो? ही तुंहिंजो वॻो आहे, मजनू जो न आहे। इस्त्री थी करियां। चई थी आई जा मशहूर स्टूडेंट लीडर महमूद शाह के शागिर्द सियासत ते मुज़ाकरात लाइ घुरायो आहे ऐं तूं चई थी त ही मजनू जो वॻो पाए वञा। ही तुंहिंजो वॻो आहे, मजनू जो न आहे। मुंहिंजी भेण, ही वॻो मुंहिंजो न आहे। ही वॻो तुंहिंजो आहे। ही वॻो असांजे भाउ हमीर जो आहे। हू हज़रत बि कंहिं मजनूअ खां घटि कोन्हे। अदा जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदे त कपिड़ा इस्त्री करे न ॾींदीसांइ। कुझु कुछण ते बंदिश, ॻाल्हाइण ते पाबंदी, तॾहिं त असांजे घर में जमहूरियत जा लाह निकिरी विया आहिनि। अरे छोरा, वरी थो जमहूरियत ते ॻाल्हाई। चयो थमाए त बाबा सियासत जी पचर छॾ पचर सियासत जी। कीअं पचर छॾियां बाबा? बाबा ख़बर अथव मशहूर स्टूडेंट लीडर महमूद शाह शागिर्द सियासत ते मुज़ाकरे लाइ मूंखे दावत ॾिनी आहे। हाओ साईं, मुल्क में माण्हुनि जो आहे काल जो तोखे मुज़ाकरे जी दावत ॾिनी अथई। अरे ही बेरिंग लिफ़ाफ़े जहिड़ो मुंहुं ॾिठो अथई? ठीकु आहे बाबा, टिकली हणी पर ॾेही टपाल जे दॿे में विझी छॾियो। हिते टैलेंट जो क़दुरु कोन्हे बाबा। मां पंहिंजी क़िस्मत यूरोप ऐं अमेरिका में आज़माईंदुसि। यूरोप ऐं अमेरिका में आज़माईंदो? अरे यूरोप ऐं अमेरिका वारा तो एशियाई रद्दी बाल खे क़बूल कोन कंदा। सघे थो उन्हनि खे के एशियाई बाज़ीगर जी ज़रूरत हुजे। ही उहो बाज़ीगर आहे जो पंहिंजी बाज़ीगिरी में पाणी फासी पवंदो। हिन खे रुगो गिदड़ क़बूल कंदा। इहो अटैक मूं ते न आहे बाबा, इहो अटैक सियासत ते आहे। इहो अटैक जीतल जमहूरियत ते आहे बाबा। हा साईं, तूं त जमहूरियत जो इब्राहिम लिंकन आहीं। तुंहिंजी त इहा यादगार टिकरी बि छपाई अथऊं। अरे मुड़ी वञ, सियासत करणु असांजो कमु न आहे। कीअं कमु न आहे बाबा? बाबा ख़बर अथई मशहूर स्टूडेंट लीडर महमूद शाह मुज़ाकरात लाइ मूंखे दावत ॾिनी आहे। बाबा हू एॾो वॾो माण्हू आहे जो 5 लखनि जी जीप मां लही कंहिं सां ॻाल्हाइणु पसंदि न कंदो आहे। बाबा मुज़ाकरात लाइ हुन मूंखे दावत ॾिनी आहे, मूंखे। बाबा इहा का घटि ॻाल्हि न आहे। इहो महमूद शाह वरी केरु आहे? बोतार आहे छा? बाबा हुनजा चाचा, मामा, सौट, मासात असेंबलियुनि जा मेंबर ऐं वज़ीर आहिनि बाबा। हिकिड़े ॾींहुं पाण बि वज़ीर थींदो बाबा। हा, ऐं तूं वरी संदसि पटे वालो थींदे। अरे मुड़ी लंघ अहिड़नि माण्हुनि खां, ख़ुदा जे वास्ते मुड़ी लंघ। अरे तूं ग़ुलामू टपालीअ जो पुटु रही। ग़ुलामू टपाली वरी खादिम पटे वाले जो पुटु आहे। मुड़ी लंघ ख़ुदा जे वास्ते। अरे तूं कहिड़ा मुज़ाकरा कंदे महमूद शाह सां? ज़मानो बदिलजी वियो आहे बाबा। हाणे ग़रीब अवाम मां लीडरशिप उभरी रही आहे बाबा। हाणे असांजी हाकिमियत जो दौर आहे बाबा। न त लखनि करोड़नि जी जायदाद वारा ग़ुलाम टपालीअ जे पुट खे चखे बि न करनि हा बाबा। ही बदबख्त पार्सल असांखे ज़रूर ॾचे में विझंदो। अरे हिन जी त मोट रसीद ई कान मिलंदी। चीतो गोरिलो जिंदाबाद। पंहिंजे लाइ मिसाल बि नहीं त जानवर जो। मिस्टर हमीर, तुंहिंजो चवणु आहे त इम्तिहान न थियो ऐं हीअ रिज़ल्ट जुड़तो आहे? यस सर। ऐं ADIS सां मिस्टर खमीसो खान ढकण बि स्कूल में न आयो हो? जी सर। हाणे इहे उहिदा साल थिया जो मटिजी विया आहिनि। हाणे DIS ऐं ADIS जा उहिदा ख़तम आहिनि। हाणे DEO यानी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं SDEO यानी सब डिविजनल एजुकेशन ऑफिसर। तव्हां आहियो कहिड़ी दुनिया में? साईं सभु ख़बर अथमि, पर ज़ुबान ते चढ़ियल लफ़्ज़ विसरनि ई कोन था। मां त अञा ताईं डिप्टी कमिश्नर खे कलेक्टर साहिबु चवंदो आहियां, पर साईं ॾाढो फिको थींदो आहियां। खता माफ़ मिड़ई साईं पीरी जो आहे। हिननि लिस्टुनि ऐं नतीजनि जे बारे में तूं छा थो चईं? सर, मां सिर्फ़ु पंहिंजे क्लास जे शागिर्दनि जी ॻाल्हि कंदुसि। हिन जो मतिलबु त तुंहिंजे ख़्याल मुताबिक़ ही समूरी रिज़ल्ट शीटूं जुड़तू आहिनि? मां इन्हनि जे मुतालिक़ कुझु बि नथो चवणु चाहियां। ही क्लास मास्तर
हेडमास्टर ऐं एसडीओ साहब सयूं कयूं आहिनि से सभई कूड़ा आहिनि। आई एम सॉरी सर। तोखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियणो पवंदो। तोखे जवाबु ॾियणो पवंदो, हा या न जी सूरत में। मां इन्हनि जे मुतालिक़ कुझु बि नथो चवणु चाहियां। जवाबु ॾे, छा ही रिज़ल्ट्स कूड़ा आहिनि? सर मां इन जे मुतालिक़ कुझु बि नथो चई सघां। जवाबु ॾे, ॿुधाई छो नथो? मूंखे इन जे बारे में कुझु बि चवणो न आहे। आई एम सॉरी। हे ॾिस, गौर सां ॾिस, हीअ ज़िब्न सां जी क्लास जी रिज़ल्ट शीट आहे। हुन जे अॻियां त तूं वॾियूं वॾियूं तकरीरूं कंदो आहीं। हिनखे गौर सां ॾिस, हिन ते ज़िब्न सां जी सही आहे। ॾिस साईं, जवाबु ॾे। आई एम सॉरी। साईं ही त तालीमी निज़ाम जो बेड़ो बोड़े छॾींदो। कॾहिं नई अलफ़े थो ठाहे, कॾहिं रिज़ल्ट शीट ते सही नथो करे। सर ही वठो इलेक्शन रफ़ार, मूंखे हिते पंहिंजो एड्रेस ऐं नालो वग़ैरह, हिते आरजी एड्रेस सर, ऐं हिते मुस्तक़िल एड्रेस सर। मुस्तक़िल? जी हाँ सर, पक्की एड्रेस, पक्की। बाबा पक्की एड्रेस असां सभिनी जी साॻी हूंदी आहे, जितां असां सभु आया आहियूं ऐं जॾहिं असां सभिनी खे मोटी वञिणो आहे। बाक़ी हिते हिन जहान में जेके बि दसपता आहिनि सभु आरज़ी आहिनि। सर सच पुछो त तव्हांजी इन ई ॻाल्हि त असांखे मोयो आहे। सर हिते आइडेंटिटी कार्ड नंबर, हिन काइनात में असांजो आइडेंटिटी कार्ड नंबर अलाए कहिड़ो हूंदो, ऐं आख़िर में सिग्नेचर। ही वठो साईं, सही। थैंक यू सर। पोइ साईं हाणे असांखे इजाज़त। न बाबा, वियो, चांहि पी करे पोइ वञिजो। सर भला अव्हां जे मुक़ाबले में कंहिंखे पिया बीहारियनि? इब्राहिम चूड़ीवाला खे अगरि बीहारिनि था त मां संदसि हक़ में दस्तबरदार थींदुसि, छाकाणि त इब्राहिम चूड़ीवाला असांजो फैमिली फ्रेंड आहे। ॿुधो आहे साईं कादिर ख़ान कारियर खे पिया बीहारियनि? पोइ त मुक़ाबले में ॾाढो मज़ो ईंदो। पोइ त ज़मानत ज़ब्त थींदसि। दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झे। थी सघे थो त हू असांजी ज़मानत ज़ब्त कराए विझे। इहा ॻाल्हि मुमकिन न आहे सर। अरे बाबा, सियासत में हर शइ मुमकिन हूंदी आहे। सर पोइ हाणे असांखे ॿिया कम कार ॾियण जी इजाज़त ॾियो। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। चङो, ख़ुदा हाफ़िज़ बाबा। अच्छा साईं, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। अच्छा अच्छा गुलाम, अच बाबा, अच। हलिया बैठ। सलाम अलैकुम। छा पींदे, चांहि या थधो? कुझु न साईं। ॾे ख़बर, अॼु लॻे थो त वरी एरेक्स हथो हथ खणी आयो आहीं। ओ साईं 4-5 लीटर वासे तव्हांजे सेक्रेटरी खे ॾेई आयो आहियां। इन जो मतिलब त तुम्हारो पोस्ट मास्टर बदली थी वियो। कॾहिं लाखों साईं, जॾहिं साईं तव्हां मथे फोन कई हुई न, उनजे ॿिए ॾींहं ते बदली थी वियो। पर साईं भलो माण्हू हो, क़ाइदे कानून वारो। अहिड़ा माण्हू ॾाढा ॾुखिया थींदा थी गुलाम। ख़ैर ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे? साईं हिकिड़ो अर्ज़ु करिणो हो। हा चओ। मुंहिंजो पुटु हमीर आहे न साईं, जंहिंखे तव्हां मास्तरी वठी ॾिनी आहे। भाउ मां हुनखे वरी नौकिरी त वठी ॾियां, पर घटि में घटि मूं वटि अचे त सही। नौकिरी ॻोल्हे मूंखे ॿुधाए, वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे। ग़रीब जो ॿारु आहे साईं, मत जो मूड़ो आहे। तव्हां वटि अची हाज़िरी भरींदो साईं, कीअं न ईंदो, ज़रूरु ईंदो साईं। पर साईं तालीम खाते जे आला अमलदारनि खेसि ॾाढो तंग कयो। हर भरो था तंग कनि या कुझु कयो अथई? कंदो वरी धूड़। बसि नई अल्फ़बे ठाही अथसि, तंहिंतां अची मछरिया आहिनि। इहा नई अल्फ़बे वरी छा आहे? अलाए छा आहे साईं, मूंखे त ख़बर कान्हे का, पर आला अमलदारनि खे इहा ॻाल्हि नथी वणे। नई अल्फ़बे यानी अखरनि जूं नयूं मानाऊं, नयूं पढ़णियूं। माना त हलंदड़ तालीमी निज़ाम खां बग़ावत। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं गौर सां ॿुधजाए। पंहिंजे पुट खे सम्झाए छॾ त नई अल्फ़बे जी पचर छॾे ॾे।
तालीमी निज़ाम जीअं हले थो तीअं हलण ॾे। छा थो सोचे भला? कुछ मां तुंहिंजे पुट खे सुठी नौकरी वठी ॾींदुसि। सच करे पुछे त इन नई अलफ़ बे जी ॻाल्हि त मूंखे बि छिरकाए छॾियो आहे। सिंध जी स्पेशल चूरो चांहि। ॻाल्हि आहे शमीर त शागिर्दनि जे निफ़ाक़ ऐं असांजी पाण में नाइतफ़ाक़ी करे इंतिज़ामिया पूरो पूरो फ़ाइदो खयो आहे। उन्हनि असांखे मुख़्तलिफ़ धड़नि में विरहाए पंहिंजा फ़ैसिला असां ते मढ़िया आहे। अवां वरी दानिशमंदीअ जो सबूत ॾिनो आहे शाह साहिब। मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजनि साथियुनि जे तरफ़ां अव्हांखे यकीन थो ॾियारियां त असांजो तव्हां सां को बि इख़्तिलाफ़ न आहे। असांजो पाण में इत्तफ़ाक़ आहे। मूंखे यकीन हो त अॼोके मुज़ाकरात जो ख़ातिर ख़्वाह नतीजो निकिरंदो। शाह साहिब अव्हां यकीन करियो, इंतिज़ामिया जे इरादनि खे नाकाम करण लाइ असीं हिकु आहियूं। पोइ तो छा फ़ैसिलो कयो? असांजी गुज़ारिश क़बूल आहे या न? शाह साहिब अव्हां जी वॾी पुठ आहे। असल में जेकॾहिं अव्हीं शागिर्दनि जी अॻुवाणी करियो त जेकर न शमीर न, इहा रुॻो मूं हिकु जी ख़्वाहिश न आहे। मूंसां गॾु मुंहिंजी हिन ख़्वाहिश में अधु डज़न खां वधीक स्टूडेंट्स लीडर शामिल आहिनि ऐं उन सभिनीनि जो इकरार फ़ैसिलो आहे त शागिर्दनि जे चीते शमीर खे शागिर्दनि जी अॻुवाणी करणु घुरिजे। चीतो गोरीलो जिंदाबाद, 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 चीतो गोरीलो जिंदाबाद। मेहरबानी फटाका फकीर। साईं महमूद शाह जिंदाबाद, 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 साईं महमूद शाह। तने आम माण्हुनि सां मुंहिंजो रवैयो कतई ठीकु न आहे। ऑफिसरनि सां हरू भरू विड़ियो पवां। मुंहिंजी पीआर जो को हाल कोन्हे तानिया। छॾ कादिर ख़ान, मूंखे ख़बर आहे त कस्टम ऐं रेवेन्यू वारनि सां तुंहिंजा कहिड़ा तालुकात आहिनि। सभु ज़ाहिरी आहे, ॾेखाव आहे। वात बंदि करण जे लाइ नोटनि जूं दस्तियूं थो वात में विझां ऐं हाणे इहो सभु तोखे संभालणो आहे तानिया। छा मतिलबु मूंखे संभालणो आहे? हाणे वरी तूं मूंखे पंहिंजे बिज़नेस पार्टनर जे बजाए पब्लिक रिलेशन ऑफिसर ठाहिण जे चक्कर में त न आहीं? तूं त असांजे सिर जी मालिक आहीं, के इंटरप्राइज़िस जी पार्टनर आहीं ऐं असीं तुंहिंजा ख़ादिम, बल्कि ख़ादिमनि जा ख़ादिम। कादिर ख़ान, किथे तूं सियासत जे चक्कर में त न पइजी वियो आहीं? तुंहिंजी छही हिस तमाम तेज आहे तानिया। तूं मुंहिंजे लाइ मसाला खड़ा पियो करीं कादिर। मां तुंहिंजे लाइ मसाला खड़ा पियो कयां? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छा तूं इलेक्शन में बीहंदे? मां छा बीहंदुसि, माण्हुनि बीहारियो आहे। हिन ई तक मां? हा, हिन ई तक मां। कादिर ख़ान, तोखे ख़बर आहे त पापा भी हिन साॻी तक मां नॉमिनेशन फॉर्म भरायो आहे। मां तुंहिंजी पोज़ीशन समझी सघां थो तानिया। मां चाहियां थो त हालतूं को अहिड़ो रुख अख्तियार कनि जो डैडी मुंहिंजे या मां डैडी जे हक़ में दस्तबरदार थियां। तो कॾहिं बि हालतनि जे सुधारे लाइ सचपच कोशिश न कई आहे कादिर ख़ान। तूं हमेशह डैडी सां तसादुम वारो रस्तो इख्तियार कयो आहे। मूंखे इन जो अहसास आहे तानिया। मां चाहियां थो त तसादुम जे बदिरां अफ़ाम तफ़हीम जो रस्तो अख्तियार कयो, जंहिंसां का खुशगवार तब्दीली अचे ऐं तब्दीली अची सघे थी। इहो सभु कुझु
तोते मुनसिर आहे तानी। मूते मुनसिर आहे छा मतलब आहे तुंहिंजो? असां ॿिन्ही जी शादी? हाँ तो शेरल बाबा, मूं तोखे चयो पे त इन्हनि नीम हकीमनि जे चकरनि में न पओ। अदा खे हिते शहर वठी अचो, हिते कंहिं सुठे फिजिशियन खे ॾेखारे खांसि मशवरो वठंदासीं। इहो त ठीकु आहे चाचा, पर बाबा मुंहिंजी ॻाल्हि त मञे ई नथो। बहितर इहो आहे त अमीं ॻोठ जी केस वठी वञो। आउं ईंदड़ महीने ॻोठ ईंदुसि ऐं खेसि ज़ोरीअ पाण सां शहर वठी ईंदुसि। ॾिस न शरड़ पुट, जीव आहे त जहान आहे, इहे बनियूं ॿारा सभु इते ई रहिजी वेंदा। बरोबर चाचा, इहा ॻाल्हि त आहे पंहिंजी जाइ ते, पर अदा बि त मञे न। अबा ख़ुशि आहीं? अचो चाची। आदि वॾी कीअं आहे? अमां बिल्कुलु ठीकु आहे, पर अव्हां सामने शिकायत अथसि। मूंसां शिकायत अथसि? हा, बेजा शिकायत त कान्हे। वरी ॿुधीसि, इहो वरी कीअं अबा? चाची अव्हां ॻोठ अचो जो नथा? ॾीस जवाब, ॾे न जवाब। पुट जिमी, ॾिस त फोन ते केरु आहे? जी बाबा जी। इहा फोन बि ॾाढी वॾी सज़ा आहे। पुट शेरल, ईंदड़ महीने आउं तुंहिंजी चाचीअ खे बि पाण सां ॻोठ वठी ईंदुसि। हाणे त ख़ुशि आहीं? ज़रूरु चाचा, के अव्हांखे त काफ़ी अर्सो थी वियो ॻोठ आहे। न बाबा न, गुज़िरियल सियारे त थी विया हुआसीं। ख़बर अथई शेरल पुट त नौकरीअ जे बारे में झूना जोगी छा चवंदा हुआ? उहे चवंदा हुआ त नौकरी आहे मम, असुल माण्हू जा गोॾा ई चटिज वठंदी आहे। ऐं पोइ न माण्हू हेॾां जो न होॾां जो। बाबा तव्हांजो फोन आहे? जिमी तूं कॾहिं कोन सुधरंदे। अरे बाबा पुछियो अथई त कंहिंजो फोन आहे? बाबा प्रोफेसर चनड़ जो आहे। छोकरा ऑफिस सुपरिटेंडेंट खे मारे कुटे जवाबी कापियूं सभु खणी विया आहिनि। अरे छोरनि जी एॾी जुरत? बाबा तव्हांखे यकदम अचण लाइ चयो अथसि। शेरल बाबा आउं हिकिड़ो मिंट फोन ते ॻाल्हाए थो अचां। प्लीज़ चाचा। शेरल पुट, जॾहिं खां चाचा खे शागिर्दनि जे मामलनि में डायरेक्टर बनायो था न, तॾहिं खां वठी असांजो साह मुठ में आहे। रोज़ानो कोई न कोई फॾो खड़ो करे बीठा आहिनि। चाची नफ़े वारो कमु आहे, चाचा खे त इनकार करे छॾणु घुरिजे। इनकार कीअं कंदो? मुआशरे खे सुधारण जो ठीको जो खयो अथई, आख़िर में तमगो मिलंदुसि न। शेरल, फिर असां मिलियो आहे। हा चाची, मिली आयो आहियांसि। पोइ छा चाची, पंहिंजनि जा सूर ऐं पूरत क़बूल कबा आहिनि। तोसां सुठे नमूने पेश न आई। चाची हिन में पिराए जो को बि ॾोह न आहे। असां इंटर करण खां पोइ ज़मीदारी में लॻी वियासीं ऐं हूअ एमए खां अॻिते निकिरी वई। पोइ त थियणो न चाची। ईअं थियणो न आहे शेरल, मां हुन सां मिली आई आहियां। ज़िद ऐं अकेलाईअ हुनखे चेड़ाक करे छॾियो आहे। चाची चाची कुदरत जो कानून ॾाढो निरालो ऐं ॾाढो सबक सेखारींदड़ आहे। कर जे कामोरनि कड़नि, माण्हुनि टेड़नि ऐं रहसन थाड़ियलनि ते असांजी थाक वेठल आहे। कंहिंजी मजाल न आहे जो रईस शेरमूद ख़ान सां हथ अटकाए सघनि, पर शेरमूद ख़ान खे त किथे न किथे झुकणो पवंदो चाची। कंहिं न कंहिं आॾो। इहो कुदरत जो कानून है चाची। ते करे थक पचाए माठ मीठ में वापस मोटी ईंदो आहियां। वो परदेस में अकेली आहे।
चाची चाची तू को फिक्र न कर मां ग्रह जो पाछो आया मां के खेप नजर नहीं दस मां प्रहते कॾहिं तकलीफ़ अचण न ॾींदुसि। अबा शेरल अबा मूंखे महिरबानी करे कैंपस ताईं ते वठी हल। उते छोरनि तमामु घणी गड़बड़ करे विधी आहे। केरु आहिनि? महमूद शाह जे पार्टीअ वारा आहिनि छा? न न महमूद शाह त पंहिंजो माण्हू आहे। त पोइ केरु आहिनि? इहे निभागे चीते जे ग्रुप जा माण्हू आहिनि। चाचा छा इहो बहितर न आहे जो